बाब पहिरियों सिंध जो परॾेही वापारु मुसलमाननि जी आमद खां अॻु। अलिफ तारुफ़। सिंध अयामन लाकू आहे, जुगन खां आहे। धरती जे ठहण सां सिंध सुहारी वजूद में आई। काइनात में हिन ख़िते जी तख़लीक़ आदम अलैहिस्सलाम जे नुज़ूल जो सबब बणी। पहिरियां ई इंसान जंहिं ज़मीन जी टकरी ते क़दम रखियो, उहा भागन भरी जाइ ऐं मान वारो हिंद सिंध ई आहे। जहिड़ी आहे सिंध जी ज़मीन क़दीम, तेड़ो वरी संदसि नालो पुराणो आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम जे पैदा थियण खां 130 वरिया पोइ सिंध जो नालो दुनिया में पैदा थियो ऐं आदम अलैहिस्सलाम 5959 क़बिल मसीह में फोत थियो। तारीख़ आईना कदी में सिंध। शमसुद्दीन कुरैशी सुफ़ो नंबर 2। मोरख लिखनि था त सिंध जो नालो हज़रत आदम अलैहिस्सलाम जे हमशिकिल पुट हज़रत शीस अलैहिस्सलाम जो ॿियो नालो आहे, जंहिंखे तौरात सीत जे नाले सां सॾियो आहे ऐं ऋग्वेद वरण कोठियो आहे, जंहिंजी माना आहे पाणी। आदम सानी हज़रत नूह अलैहिस्सलाम जो पुट हाम खे 2 फर्ज़ंद हिंद ऐं सिंध हुआ। सिंध हिन मुल्क में रहियो जंहिं जे पुठियां ही ख़ितो सिंध सॾिजण लॻो, जेको संदसि 61 मुल्कनि मां हो। एज़न तो फतुल किराम मीर काने ठटवी सुफ़ो नंबर 22। आलिमनि जे चवण मूजिब सिंध पुराणे ज़माने में सॼी हिंद ते मुश्तमिल ख़ितो हो। आर्यन सिंधु खे हिंदू ऐं सिंध खे हिंद सॾियो। ईरानियुनि सीन खे हे में तब्दील कयो, तंहिं करे सपत बदिलजी हिपत थियो। उन करे सुपत सिंध खे पारसी जे मज़हबी किताब ज़ंदावस्ता में हुपत हिंदू लिखियो वियो आहे ऐं हुपत हिंदू जे रहाकुनि खे हिंदू लक़ब सां सॾियो आहे। सैयद सुलेमान नदवी लिखे थो त अहले फारिस वारनि सिंध खे हिंद जे नाले सां सॾियो आहे, छाकाणि त पुराणी ईरानी ज़ुबान ऐं संस्कृत में सीन ऐं हे पाण में मटिजनि था। उन करे सिंध जो नालो हिंद सॾिजण में आयो। अरब व हिंद के तालुकात सुफ़ो नंबर 11। यूनानियुनि हे ऐं दाल जे उचारण बदिरां इंडू लफ़्ज़ आंदो ऐं सिंध खे इंडिका ऐं दरिया खे इंडस सॾियऊं, जेको अॻिते हली इंडिया थियो, जेको असुल सिंध आहे। प्रोफेसर बेबेलाए लिखे थो त अहल हिनूद जा बुज़ुर्ग पाण खे हिंदू कोन चवराईंदा हुआ, मगर अहले फारिस जे क़दीम किताब ज़िंदावस्ता में हिंदू जो लफ़्ज़ मिले थो, जंहिंखे क़दीम फारसी मखरूती हरफनि जे कुतबनि में हेदिस चयल आहे, जंहिं मां अंदाज़ो लॻाइजे थो त लफ़्ज़ हिंदू ज़बान जो आहे। अहले हुनूद खे ही लक़ब पहिरियां फारसियुनि खां पोइ ॿियनि क़ौमुनि खां मिलियो। रशियो का आबाई वतन बेहवाला आईना कदीम सिंध सुफ़ो नंबर 12। चीनी क़ौम सबा सिंध में आई त सिंध खे शीन सॾियो, पोइ सिंधु, पोइ सिंधु, आख़िर में सिंधु थियो। अंग्रेज़नि यूनानी लफ़्ज़ इंडू जे करे हिंदुनि जे रहण वारे मुल्क खे इंडिया सॾियो। मुसलमान मोरखनि उहो लफ़्ज़ ईरानियुनि खां वरितो, जन सिंध खे हिंद लिखियो। मशहूर सिंधी मोरख जनाब शमसुद्दीन कुरैशी लिखियो आहे त सिंध हिंद जे नाले सां सॾण जी मशहूरी ख़ासि करे मुसलमान तारीख़ नवीस ॾिनी आहे। हिन जिते बि सिंध जो नालो आहे, उते उनखे सिंध ऐं हिंद जे गॾियल नाले सां सॾियो आहे, वरना बहर हिंद वारा सामूंडी ॿेट यानी बहर सिंध मां सामूंडी ॿेट सिंध जे नाले सां मशहूर आहिनि। तारीख़ आईना कदीम सिंध सुफ़ो नंबर 12। हिन मां साफ़ ज़ाहिर आहे त उन लफ़्ज़नि जी मटा सटा या नाले जे लिहाज़ खां ॾिठो वञे त सारे हिंदुस्तान जो असुल नालो सिंध आहे। मौलाना गिरामी साहब जो रायो आहे उहो सिंध लफ़्ज़ तलफ़ुज़ में बदिलजी इंडिया थी पियो, हालांकि उन वक़्तु इंडिया जो को बि वजूद कोन हो। सिकंदर वारे हेरोडोटस ऐं ॿियनि यूनानी मोरखनि लिखियो आहे त गंगा जी वादियुनि खां परे का बि आबादी कान हुई, गोया उन्हनि सॼी सिंध खे इंडिया करे छॾियो आहे। मौज कई मेहरान इंटरव्यू सेमाही मेहरान गिरामी नंबर 1 ऐं 2 1977। डॉक्टर ज़मान शेख लिखे थो त सॼी भारत में पहिरियां ई सिंधु मातरी हुई, जंहिं पंहिंजी सभ्यता जे करे अहिड़ो त नालो कढियो जो सॼी हिंदू जाति ऐं समूरो हिंदुस्तान संदसि नाले पोयां सॾिजण में आया। दरअसल सिंध लफ़्ज़ मां ई हिंदू लफ़्ज़ निकितो आहे, न त अॻु सॼी इलाइक़े खे सिंध सॾिबो हो। सिंध में तिब सॼण जे आईने में सेमाही मेहरान 1 ऐं 2 1980। जनाब कमरुद्दीन अहमद जो रायो आहे त पुराणे ज़माने में हिंद जी बहरी तिजारत ऐं बहरी महारत जो चौबोल हो, पर उहो हिंद अॼोको भारत न हो, पर उहो समुंड सां वेझो ऐं क़दीम दुनिया जे महज़ब मुल्कनि सां मुतारिफ़ सिंधी हो। मग़रबी पाकिस्तान के कदम जहाज़रान सयारा डाइजेस्ट सालनामो 1962। डॉक्टर मोहम्मद जुमन टालपुर उन सिंध जूं सरहदूं बयानु कंदे लिखे थो त उहो क़दीम सिंध वारो मुल्क उत्तर साइबरिया, ॾखिण में कर हिंद, अल हिंदी में दजला दरिया ऐं उभरंदे में चीन वारे समुंड ताईं फैलियल हो। उन करे हिन जे चवण में को बि वधाउ न थींदो त उन क़दीम ज़माने में ज़रे घटि समूरो एशिया खंड सिंध जे नाले सां सॾिबो हो। सिंध जा इस्लामी दरसगाह बाब ॿियों सुफ़ो नंबर 16।
मुसलमाननि जे अचण वक़्तु सिंध जूं सरहदूं हिन तरह हुयूं। उत्तर ओलह में हेलमंद नदी ताईं, ॾखिण ओभर में कच्छ जो ऋण ऐं ओभर में राजपूताना ऐं जैसलमेर जी सरहद ताईं सिंध हुई। एज़न सुफ़ो नंबर 13। बहरहाल सिंध सुवारी पंहिंजी क़दामत ऐं वुसअत जे लिहाज़ खां सारे हिंद ते फैलियल हुई ऐं जिते बि हिंद जो ज़िक्र थियल आहे उहा सिंध ई सम्झणु घुरिजे।